जीअं त 9 ॾींहं थिया आहिनि असीं एहतिजाज ते हुयासीं। असीं इंतिज़ामिया खां छा पिया घुरूं? असीं इंतिज़ामिया खां सिर्फ़ु इहो पिया घुरूं असांजे मेहाणी माण्हू खे अमुन ॾियो। जेके ॾोह थिया आहिनि, जेके धाड़ा लॻा आहिनि, जेके फ्रूट थियूं आहिनि, मोटरसाइकिल चोरी थियूं आहिनि, उहे रिकवर कराइजो ऐं मंशात ख़तमु करायो, जुआ जा अॾा बंदि करायो, फाश जा अॾा बंदि करायो। इहा शइ खणी असां शहर में निकितासीं। 9 ॾींहं एहतिजाज कयोसीं। शहर जा माण्हू बि असां गॾु आहे, कारोबारी वापारी सभु गॾु आहे। उन खां पोइ सभिनी दोस्तनि चयो त इन जेका रैली कढूं था इन जे हूंदे हिकिड़ो ॾींहुं या 2 ॾींहं या 3 ॾींहं जेको बि थिए रोड बंदि कयूं हली। असांजो ठीकु आहे, त शहर जा वापारी कारोबारी जेके चवनि था असां रोड बंदि कंदासीं। सुभाणे जेको असां ऐलान कयो आहे रोड बंदि करण जो, इनशा ताला रोड बंदि कंदासीं। ऐं मां शहर जे सभिनी दोस्तनि खे, वापारी, सोशल वर्कर हुजनि, शहरी हुजनि, कारोबारी माण्हू सभिनी खे चवां थो इहो जेको असां कयूं था इहो असांजे लाइ कोन्हे को, इहो असां शहर जे लाइ था कयूं, शहर जे माण्हुनि जे लाइ था कयूं, शहर जे कारोबार लाइ था कयूं। रेहड़ी वारो हुजे, तव्हां पाण ॾिसो था शहर जी हालति छा आहे। 4 ॾींहं अवल कुंभरनि खे जेको फुरियो हुयो, जीअं हिकिड़ी फिल्म जी सीन थींदी आहे त 4 माण्हू किले शुरू करे रोड ते, रोड जा 2 पासा बंदि करे हुनखे फुरे विया, वारनि खे फुरे विया, हेॾो असांजो बाबू ख़ुशि आहे हुनखे फुरे विया, कुझु अॻ में दुकान घर फुरिया, कुझु रिकवरी थियूं, कंहिं ग़रीब खे रिकवरी न थी, उहे दाऊं कंदा पिया अथनि, उहे चवनि पिया ऐं आख़िरकार करे छा? इंतिज़ामिया असां ॻाल्हायूं पिया हाज़ुर कंदासीं, का रिकवरी कराए ॾियण लाइ तयारु कोन आहे। पोइ मजबूर थी असां ऐलान कयो त रैलियूं कढूं था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।